अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। असां सूरत आल इमरान पढ़ीसूं पे, हाणे वरी अचूं था मोटी सूरत आल इमरान ॾांहुं। अॻे दफ़े पढ़ीसूं 109 आयत ताईं। हाणे वरी ॻाल्हि खे पोइतां खां छिकिजे त यादि ॾियारिजे त 102 आयत खां थोरो पढ़ूं था ऐं पोइ वरी कंसंट्रेट कंदासूं 106 आयत ताईं, वुजूही यौमइज़िन वग़ैरह ते। फरमाए थो पहिरीं, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैरि व यअमुरूना बिल मारूफ़ व यनहौना अनिल मुनकर वउलाइका हुमुल मुफ़्लिहून। फरमाए थो ते ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू, अतक़ अल्लाह ताला खां ॾिजो, हक़ तुक़ाती, जहिड़ो हक़ आहे अल्लाह ताला खे ॾिजण जहिड़ो। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं न मरिजो सवाइ इन जे जो मुस्लमान जी हैसियत सां मरिजो। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन, पाण में चंबड़ी पइजो, क़ाबू झले रखिजो पंहिंजे हब्ल अल्लाह ताला जी रस्सी जेका आहे हुनखे। जमीअन वला तफ़र्रक़ू, पाण में तफ़र्रुक़ा न कयो। सुन्नी शिया बरेलवी देवबंदी फलाणा ठीरा मठीरा, तफ़र्रक़ू वला तफ़र्रक़ू वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, अल्लाह ताला जी नेमत यादि कयो जेका तव्हां ते अल्लाह ताला कई आहे। इज़ कुंतुम आदान, जीअं तव्हां दुश्मन आहियो, हाणे हीअं असीं दुश्मन थी चुका आहियूं। उन सूरत में आहियूं जंहिंमें ख़ज़रज ऐं औस जो कबीला हुया, या ॿिया कबीला जेके 100 साल, हाणे हीअं असां 75 सालनि खां इन सिचुएशन में आहियूं जो दुश्मन आहियूं हिक ॿिए जा। को सुन्नी जो, को शीए जो, को देवबंदी जो, को बरेलवी जो, को हिन जो, को हुन जो, हज़ार नमूना थी विया आहिनि असां में। इज़ कुंतुम आदान फ़अल्लफ़ बैन, अल्लाह ताला को रहम करे पंहिंजो ऐं असांजे तालीफ़ करे असांजे पंहिंजे दिलनि मंझि, क़ल्बनि मंझि। फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना, असीं बि ओहिड़े नमूने सां थी वञूं भाइर, अल्लाह ताला को रहम करे असां ते। पर इहो हज़रत औस ऐं ख़ज़रत जे मामलनि मंझि अल्लाह ताला हिते फरमायो आहे, वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, ऐं तईं हुयो इन उन्हनि औस ऐं ख़ज़रत खे, उन ज़माने जे माण्हुनि खे अल्लाह ताला चयो तईं जहन्नम जे कंधीअ ते हुयो, बसि किरण वारा हो बसि सभु। असीं हींअर किरिया पिया आहियूं एक्चुअली, असांखे हाणे अल्लाह ताला खे कढिणो आहे। असांजो सिचुएशन अहिड़ो आहे, अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा, पोइ अल्लाह ताला कढियो उन्हनि खे। चई अल्लाह ताला तव्हांखे उन बाहि मुंहिंजा कढियो, परे कयो, बचायो उन बाहि खां। असांखे बि अल्लाह ताला इन बाहि खां बचाए, जंहिंमें असांखे मुब्तला करे रखियो अथसि हीउ पंहिंजो केतिरनि 100 सालनि खां, केतिरनि 70 सालनि खां, 80 सालनि खां। कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही, अल्लाह ताला अहिड़े नमूने सां तव्हां ते पधरियूं थो करे आयतूं, बयानु थो करे, लअल्लकुम तहतदून, त जीअं तव्हां हिदायत अख़्तियार करियो, हिदायत वारा थियो। वलतकुन मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैर, ऐं तव्हां में भले त के अहिड़ा बि हुजनि जे हिकिड़ो ग्रुप अहिड़ो हुजे जेको यदऊना इलल खैर, ख़ैर जे कमनि ॾांहुं सॾे माण्हुनि खे, चङाई जे कमनि ॾांहुं सॾे। वई अमरून,
बिल मारूफ़ ऐं पंहिंजो मारूफ़ जो हुकुम करे जिन चङाई जे ॻाल्हि ते हीअ सुठा कम आहिनि इहे भला करियो वेनहाउन अनिल मुनकर ऐं मुनकर ॻाल्हियुनि खां तव्हांखे मना करे तव्हांखे रोके उलाइक हुमुल मुफ़्लिहून ऐं उहे ई फलाह पाइण वारा आहिनि कामयाबु सक्सेसफुल माण्हू उहे आहिनि छुटकारे हासिलु कयल उहे आहिनि जेके यामरून बिल मारूफ़ यनहाउन अनिल मुनकर ते रहंदा ऐं पंहिंजो इन मां तव्हां वञा हिकिड़ो ग्रुप कहिड़ो हुअणु घुरिजे असां बि हुजे भला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू ऐं तई ओड़नि जहिड़ा न थियो जिन पाण में तफ़र्रक़ो कयो हिक ॿिए में फ़िरका पैदा कयूं शिया थिया सुन्नी थिया देवबंदी थिया बरेलवी थिया फलाणा थिया टीरा थिया मठीरा थिया भला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू वख़्तलफ़ू मिन बादि मा जाअहुमुल बय्यिनात जो पधरियूं आयतूं क़ुर शरीफ़ जूं अची वियूं हुनजे बावजूदि पोइ वरी फ़र्क़ा कयूं इल्म जे अचण जे करे इख़्तिलाफ़ कयूं पाण में मिन बादि मा जाअहुमुल बय्यिनात मौजज़ा पधरा अची विया आयतूं पधरियूं अची वियूं हुन खां पोइ वरी पाण में इख़्तिलाफ़ कयूं हू चए त हीअ माना आहे हिन जी हू चए हीअ माना आहे हू चए हीअ माना आहे सभु को माना पंहिंजी कढियो वेठो आहे उलाइक लहुम अज़ाबुन अज़ीम बेशक उन्हनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे उन ज़माने जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि जेके अहिड़े क़िस्म जे ॻाल्हियुनि में असांजे ज़माने में बि क़यामत ताईं हर ज़माने मंझि माण्हू जेके ईअं इख़्तिलाफ़ कंदा अहिड़े नमूने सां हिक ॿिए सां वेठा विढ़ंदा त उन्हनि खे अलाह ताला अहिड़ो अज़ाब ॾींदो यौमई तबयद्दु वुजूहुन व तसवद्दु वजूद हीअ तबयद यानी तव्हांखे अच्छा मुंहं तव्हांजा कंदा सुठा भला यानी चमकंदड़ भला हूंदा चहिरा तव्हांजा क़यामत जे ॾींहुं व तसवद वजूहन ऐं के हुनजा कारा थियल कारा चहिरा जेके हूंदा बुछड़ा चहिरा कारा थियल फमल लज़ीन असवदत वजूहम पोइ उहे जंहिंजा चहिरा कारा हूंदा कारानि सां भरियल हूंदा ख़बर जंहिंजा फमल लज़ीन असवदत वजूहम अकफ़रतुम बाद ईमानिकुम फ़ज़ूक़ुल अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून उन्हनि खे चयो वेंदो अहिड़े नमूने सां त हाणे तव्हां ईमान आणण खां पोइ वरी जेको कुफ़ुर कयो आहे इन करे हाणे तव्हां चखो भले मज़ो ज़ूक़ुल अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून इन करे जो तव्हां कुफ़ुर कयो आहे हाणे इहो थियो जेके कारा ॿूथ हूंदा जिन जा उन्हनि जी ॻाल्हि इहा के अमल लज़ीन वदत अमल लज़ीन अबयद्दत वजूहम पोइ उहे जिन जा चहिरा अच्छा सुहिणा सुवारा हूंदा भला हूंदा फ़फ़ी रहमतिल्लाह उहे हूंदा अलाह जे रहमत में हुम फ़ीहा ख़ालिदून उन में अलाह जे रहमत हेठि हमेशह हूंदा अलाह जे रहमत में हूंदा यानी जन्नत जेका आहे सा तव्हांखे हासिलु थींदी अलाह जे रहमत सां अलाह जे फज़ल सां अलाह जे भलाए ममा यशाउन इल्ला ऐं यशा अलाह तव्हां ईमान न आणींदव सवाइ इन जे जो अलाह ताला चाहींदो जॾहिं अलाह ताला चाहींदो त तव्हांजो खे जन्नत नसीबु कंदो पंहिंजे रहमत सां पंहिंजे फज़ल सां हिन खे तव्हांजे कोशिशि सां ऐं पोइ जो चहिरा उते तव्हांजा सुहिणा हूंदा यद्दत वजूहुम तिल्क आयातुल्लाह नतलूहा अलैक बिल हक़ इहे आयतूं आहिनि जेके असीं हक़ सां तव्हांखे ॾियूं था पढ़ी था ॿुधायूं तव्हांखे नतलू आहे माना पढ़ी था ॿुधायूं अलैक बिल हक़ हक़ सां वमल्लाहु युरीद ज़ुल्मल लिल आलमीन अलाह ताला आसमान ऐं ज़मीन वञा कंहिं ते बि ज़ुल्म नथो करे जहाननि ते कंहिं बि क़ौम ते कंहिं बि उम्मत ते कंहिं बि क्रिएचर ते कंहिं बि मख़लूक ते अलाह ताला ज़ुल्म नथो करे वलिल्लाह मा फ़िस समावाति मा फ़िल अर्ज़ व इलल्लाहि तुरजउल उमूर ऐं आसमान ऐं ज़मीन में जेकी कुझु आहे सो सभु अलाह ताला जो आहे लिल्लाह माना अलाह ताला जे लाइ आहे जेकी बि आहे माफ़िस समावाति उहा माफ़िल जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीनुनि में आहे ज़मीनुनि में आहे हिकिड़ी ज़मीन 7 ज़मीन जेतिरियूं बि आहिनि वलिल्लाह माफ़िस समावाति माफ़िल अर्ज़ व इलल्लाह तुरजउल उमूर ऐं सभु अमर जेके आहिनि से मोटंदा रुजू कंदा वरी बि अलाह ताला ॾांहुं कुंतुम ख़ैर उम्मतिन तव्हां भली उम्मत आहियो कुंतुम ख़ैर उम्मतिन वसत उम्मतिन इहा जेका मॉडेस्ट मीडियम जे मतिलबु त आहे जेका
मॉडेस्टी वारी आहे ऐं विच थ्री आहे, जेका हिन एक्सट्रीम ते न आहे, जेका हुन एक्सट्रीम ते न आहे। कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रजत लिन्नास, इंसान ज़ाते लाइ तव्हां उम्मत खे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे इंसान ज़ाते लाइ मोकिलियो वियो आहे त उन्हनि खे सबक़ु सेखारींदा, उनखे पंहिंजो अख़लाक सां, पंहिंजे किरदार सां। असांजो किरदारु बुछड़ो अहिड़ो थी वियो आहे जो हाणे ॿियूं क़ौमूं जेका असां वञा इबरत हासिल थियूं कनि त अहिड़ो बुछड़ो न थिजे जहिड़ा मुस्लमान आहिनि। हाणे अलाह ताला असां ते रहम करे ऐं असांखे पंहिंजे ईमान ते आणे जो असां पंहिंजे क़ुर ऐं पंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुनत ते, नबीअ ते जे सुनत ते हलूं त बोलो कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ़ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। ऐं उहे अलाह ताला ते ईमान आणनि था। वलो आमन अहलुल किताब, जेकॾहिं अहल किताब जेके आहिनि ईसाई, यहूदी ऐं पंहिंजा हिंदू ऐं ॿुध ऐं ॿिया बि जेके धर्मनि वारा जेकॾहिं ईमान आणीनि त उन्हनि जे लाइ भलो थिए हूंदो। वलो आमन अहलुल किताब लकान ख़ैरल लहुम, त उन्हनि जे लाइ हूंदो सुठो थिए। जेके कनि नथा कनि त पोइ वञी खॾ में पवनि, असांखे परवाह न आहे। पर अलाह जेकॾहिं ईमान आणीनि त पोइ अलाह ताला उनजी भलाई थींदी, उन चङाई आहे उन्हनि जे लाइ। हाणे इहे जेके वेस्ट में, अमेरिका में, यूरोप में, इंग्लैंड में ॿियनि हंधि ते मुस्लमान थियनि पिया, उहे चवनि पिया दीन सुठो हीअ आहे जेको पंहिंजो इस्लाम जो दीन आहे, जेको क़ुर जो दीन आहे, जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे, उहो भलो आहे। इन करे जो ॿियनि दीननि में गड़बड़ थी वई आहे हली। वलो आमन अहलुल किताब लकान ख़ैरल लहुम, उन्हनि जे लाइ हूंदो भलो थिए। मिनहुमुल मोमिनून, उन्हनि में केतिरा ई अहल किताब मंझि यानी यहूदियुनि ऐं नसारनि मंझि केतिरा जेके आहिनि से मोमिनून आहिनि। मिनहुमुल मोमिनून व अक्सरुहुमुल फासिकून, हुन में घणा फासिक आहिनि, घणा डिसओबीडियंट आहिनि, अलाह ताला जे रस्ते खां थिरल आहिनि, गुमराह आहिनि, अलाह ताला जो ग़ज़ब उन्हनि ते आहे। त अहिड़े क़िस्म जूं मतिलबु लन यदुर्रुकुम इल्ला अज़ा, इहे तव्हांखे को नुक़सानु नथा पहुचाए सघनि। मुस्लमाननि खे, इस्लाम खे, दीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, क़ुर शरीफ़ खे केतिरो भले हुनजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडाऊं कनि, ठाहीनि पंहिंजा नमूना, पर अलाह ताला जे दीन खे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे, हुनजी शान खे, हुनजी इज़त खे कोई बि दॿो नथा लॻाए सघनि, केतिरी बि कोशिशि कनि। लन यदुर्रुकुम इल्ला अज़ा, सवाइ इन जी जो थोरी घणी तकलीफ़ तव्हांखे थींदी पर उहा तव्हां बर्दाश्त करो, मतिलबु इहो आहे। मिन लन यदुर्रुकुम इल्ला अज़ा वई युक़ातिलूकुम युवल्लूकुमुल अदबार, पर जॾहिं तव्हां सां विढ़ंदा त जीअं अफ़गानिस्तान में भॼाए कढियो अथनि अमेरिका जहिड़ी हेॾी ताक़त खे जेको आहे सो पेर पंहिंजो सरेंडर करण ते ऐं मजबूर कयो अथऊं। हिन खां अॻु में जेको क्रूसेडर्स जेके आया पंहिंजे रशिया खां, उन्हनि खे बुछड़ो करे मोकिलियाऊं, त अहिड़े नमूने ईमान वारनि माण्हू जेके आहिनि से ईअं कंदा। बाक़ी आहिनि जेके हूंदा हुनखे चए अचो 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 असांखे बचायो, अचो काफ़रो अचो असांखे अची बचायो, त पोइ हुननि खे अलाह ताला कोन बचाईंदो। युक़ातिलूकुम, जेकॾहिं तव्हां सां इहे विढ़ंदा, युवल्लूकुमुल अदबार, पुठि ॾेई भॼंदा तव्हां पुठि ते, सुमला युनसरून, हुनजे मदद करण वारो को कोन हूंदो, उहे मदद न कया वेंदा, को मदद करण वारो कोन हूंदो उन्हनि जो। सुमला युनसरून पैसिव स्ट्रक्चर आहे। दुरबत अलैहिमुज़ ज़िल्लत ऐनमा सुक़िफ़ू, हाणे इहो यहूदियुनि जे मुतलिक़ आहे त अलाह ताला उन ते ठपो हणी छॾियो आहे, ज़िलत जो, ख़्वारी जो, बुछड़ाईअ जो, जेको हमेशह क़यामत जे ॾींहं ताईं। हीअ उन्हनि मज़ा हिकिड़ी आयत आहे। दुरबत अलैहिमुज़ ज़िल्लत ऐनमा सुक़िफ़ू, जिते बि हूंदा, जिते बि लधा वेंदा, इल्ला बिहब्लिम मिनल्लाह, सवाइ इन जे जो अलाह ताला जी रसी हुननि खे हूंदी हासिलु, त मतिलबु अलाह ताला जी मदद हूंदियनि त पोइ उनखे मतिलबु को हथु कोन लाहींदो, पर न त पोइ बुछड़ा थींदा जिते किथे। उहो हबलिम मिनन नास, ऐं इंसान ज़ाती यानी जेको सूरत आल इमरान हिन में ई आहे, अॻु में अची वियो शायदि या ईंदो अञा, त अलाह जेको जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा आहिनि उहे हिन जे मथां रहंदा, फ़ौक़म 25 आयत के 55 कहिड़ी आहे त उन मंझि त जेके हिन ते ग़ालिब हूंदा यानी ईसाई आहिनि, जेके हज़रत ईसा खे मञण वारा मुस्लमान आहिनि, उन्हनि वटि ई वरी बि चङाई सां रहंदा, पर बाक़ी उन्हनि जे करे पोइ वरी हिननि खे इज़त मिलंदी, शान मिलंदो, ताक़त मिलंदी, पर इन खां ॿिनि ॻाल्हियुनि खां सवाइ हिननि खे इज़त न आहे का।
दुरबत अलैहिम ज़िल्लत ई ज़िल्लत जेका ख़्वारी जेका बुछड़ाई जेका सा हिननि जे छांइजी वेंदी हिननि जे मथां दुरबत अलैहिम ज़िल्लत ऐनमा सुक़िफ़ू इल्ला बिहब्लिम मिनल्लाह व हब्लिम मिनन्नास व बाऊ बिग़दबिम मिनल्लाह व दुरबत अलैहिमुल मस्कनत ऐं उन ते मोटिया ॾमर अलाह ताला जे ते ऐं अलाह ताला हई आहे मथनि मोहताजी मस्कनत हिन मिसकीन जीअं थिए मिसकीन माना मोहताज थिए कंहिंजो सखनि यानी अहिड़े नमूने सां हू रहंदा जो ॿियनि जे मोहताज थी रहंदा हींअर अमेरिका जा मोहताज थी इहो जेको कनि पिया हुकूमत जेको इसराइल ते किनान ते फ़लस्तीन ते हले दुरबत अलैहिमुल मस्कनत ज़ालिक बिअन्नहुम कानू यकफ़ुरून बिआयातिल्लाह इहो इन करे जो अलाह ताला जी आयतुनि जो कुफ़्र कनि था रद्द कनि था अलाह ताला जी आयतुनि खे जे सभई हींअर जेके आहिनि से सेक्युलर थी विया आहिनि हलिया अलाह न क्रिस्चियनिटी नको था मञनि न को यहूदियत खे मञनि था न को दीन ते आहिनि पंहिंजे तौरात जे दीन ते न को इंजील जे दीन ते आहिनि ज़ालिक बिअन्नहुम कानू यकफ़ुरून बिआयातिल्लाह व यक़्तुलूनल अंबिया अंबिया अलैहिस्सलाम खे मञनि क़त्ल कनि था ऐं जेके बि चङाई वारा कमु करण वारा माण्हू जेके आहिनि धरती ते उन्हनि खे ई क़त्ल कनि था ई ॿई धुरियूं जेके ईसाई ऐं यहूदी ॿई व यक़्तुलूनल अंबिया बिग़ैर हक़ हक़ खां सवाइ जेको नथो वणे उनखे मारे था छॾनि जेको नथो वणे उनखे मारे छॾनि ज़ालिक बिमा असौ इहो इन करे आहे जो बेफ़रमान आहिनि कानू यातदून ऐं हद खां लंघंदड़ आहिनि इन करे जो हद खां लंघनि था लैसू सवान पर सभु हिकु जहिड़ा न आहिनि अलाह ताला चए थो पर सभई हिकु जहिड़ा न आहिनि हिन में चङा बि आहिनि हाणे असां वटि ॾिसूं था नोम चाम्स्की जहिड़ो को माण्हू आहे जेको हिननि खे ॿुधाए थो तव्हां ग़लति था कयो ॿिया बि माण्हू घणेई आहिनि यहूदियुनि में नसारनि मंझि जेके हिन खे चङाई जी ॻाल्हि ॿुधाईंदा लैसू सवा सभु हिकु जहिड़ा न आहिनि मिन अहलिल किताब उम्मतुनि क़ाइमतुनि अहल किताब जा के ग्रुप अहिड़ा आहिनि के माण्हू अहिड़ा आहिनि उम्मत माना ग्रुप या इंडिविजुअल्स अहिड़ा आहिनि क़ाइमतुनि बीठल आहिनि सिधे रस्ते ते यतलून आयातिल्लाह अलाह जूं आयतूं पढ़नि था यानी तौरात इंजील वग़ैरह पढ़नि था पर हूअं बि जेको हुनजे अलाह ताला हुनजे दिलि में ईमान रखियो आहे पोइ खणी भले सेक्युलर बि हुजनि अलाह ताला जूं आयतूं पढ़नि था आना अल-लैल राति जो वहुम यसजुदून ऐं सजदा कनि था यानी अलाह ताला खे प्रोस्टेशन कनि था अलाह ताला जी इबादत कनि था युमिनून बिल्लाह ईमान अलाह ताला ते आणनि था वल यौमिल आख़िर ऐं आख़िरत ॾींहं ते ईमान आणनि था भई अमरून बिल मारूफ़ ऐं मारूफ़ जो हुकुम कनि था यहूदी ऐं नसारा अहिड़ा आहिनि यनहौन अनिल मुनकर ऐं बुछड़े कम खां रोकींदा माण्हुनि खे युसारिऊन फिल ख़ैरात ऐं चङाई जे कम में हिक ॿिए खां सबक़त वठी वञण जी कोशिशि कनि था साबिक़ू इहो सारियूं सरत कनि था यानी तकड़ कनि था अॻिराई कनि था हिक ॿिए खां गोए खणी वञण जी कोशिशि कनि था अनिल मुल्क युसारिऊन फिल ख़ैरात व उलाइक मिन सालिहीन बेशक उहे जेके आहिनि से सालिहनि मज़ा आहिनि अलाह ताला उन्हनि खे अहिड़नि यहूदियुनि खे ऐं क्रिश्चियन्स खे सालिहनि मज़ा सॾे थो वमा यफ़अलू मिन ख़ैरन फलन युकफ़रू जेका कंदा का भलाई त हरगिज़ न इनकार कयो वेंदो अलाह ताला वटि उहो उन जो उहो रद्द न कयो वेंदो जेको चङाई जो कमु कंदा अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके अलाह खे मञींदा ऐं आख़िरत खे मञींदा ऐं सिले जा कमु कंदा त उनजो कमु अजायो न वेंदो यानी उन्हनि खे जन्नत अलाह ताला ॾींदो इहो सूरत हज में ॿुधाई फ़ैसिलो आउं पाण ई कंदुसि यकफू वल्लाह अलीम बिल मुत्तक़ीन जेके परहेज़गार आहिनि तक़वा वारा पायस आहिनि पाइठी वारा आहिनि उन्हनि खे अलाह ताला ॼाणे थो सभु जेके परहेज़गारी वारा आहिनि जेके तक़वा वारा आहिनि जेके अलाह जो ख़ौफ़ जिन जे दिलनि में आहे आलिम जेके यहूदियुनि जा आहिनि जेके अंसारनि जा आहिनि जेके हिंदुनि जा बि हूंदा सुठा माण्हू सिखनि में बि हूंदा पंहिंजो ॿुधनि में बि चङा माण्हू हूंदा सभु कंहिं धर्म मंझि को न को चङो माण्हू थिए थो पर अलाह ताला हुननि जो चङाई विञाईंदो कोन को या अलाह ताला इन लज़ीन कफ़रू लन तुग़नी अनहुम अमवालुहुम वला औलादुहुम जन कुफ़्र कयो उन्हनि खे संदन औलाद कमु न अची सघंदो लन तुग़नी अनहुम अमवालुहुम संदन माल कमु न ईंदा ऐं वला औलादुहुम न उन्हनि जो औलाद उन्हनि खे कमु ईंदो
मिन अलाह शइ या अलाह खां बचाइण, यानी अलाह जॾहिं चाहींदो हुनखे जहन्नम में विझणु त पोइ हुननि जो औलाद, हुननि जा माल, हुन जूं मिल्कियतूं, हुननि जा पैसा, हुन जा बिलियनियर, हुन जूं बैंकूं हुनखे कमु कोन ईंदियूं। उलाइक असहाबुन्नार, उहे हूंदा जहन्नम जा असाब, असाब हूंदा जहन्नम में उछलियो वेंदो हुनखे। वहुम फीहा ख़ालिदून, ऐं सदाईं उन में हूंदा। मसल मा युनफ़िक़ून फी हाज़िल हयात दुनिया कमसल रीहिन फीहा सिर्रन असाबत हर्स क़ौमिन ज़लमू अनफुसहुम फ़अहलक्तु वमा ज़लमहुमुल्लाह वलाकिन अनफुसहुम यज़लिमून। हाणे इन में चए थो जेके अहिड़े क़िस्म जो माण्हू आहिनि जेके ख़र्चु कनि था, उन्हनि जो मिसाल ईअं आहे जेके ख़र्चु कनि था फी हाज़िल हयात दुनिया, दुनिया जी हयाती में कमसल रीहन, हिकु मिसाल आहे उनजो हवा वांगुरु, अहिड़ी हवा फीहा सिरनि जंहिंमें हुजे पारो, असाबत हर्स क़ौमिन जो पए अची पंहिंजे खेतीअ ते पोख ते, हर्स क़ौमिन ज़लमू अनफुसम जन ज़ुल्म कयो पाण ते, यानी जेके अलाह खे नथा मञनि, जेके आख़िरत खे नथा मञनि, पोइ उहे जेकॾहिं कोई चङाई जो ख़र्चु कनि था पिया, फिलैंथ्रोपिस्ट आहिनि, पर दे डोंट बिलीव इन आख़िरत, दे डोंट बिलीव इन गॉड, दे डोंट बिलीव इन अलाह, दे डोंट बिलीव इन कुझु बि, त पोइ उन्हनि जा ईअं आहिनि जीअं पारो पवे पंहिंजो। असाबत हर्स क़ौमिन ज़लमू अनफुसहुम फ़अहलक्तु, पोइ अलाह ताला पाण ते ज़ुल्म कनि था, अलाह ताला हुन ते ज़ुल्म कोन थो करे, फ़अहलक्तु पोइ तबाह कयईं हुननि खे। वमा ज़लमहुमुल्लाह, अलाह हुन ते ज़ुल्म कोन थो करे, वलाकिन अनफुसहुम यज़लिमून, पोइ पंहिंजे पाण ते ज़ुल्म कनि था। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो जन ईमान आंदो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तख़िज़ू बितानतम मिन दूनिकुम, पंहिंजो करे न वठो तव्हां खां धारियनि माण्हुनि खे, ला तत्तख़िज़ू बितानतम मिन दूनिकुम ला यलूनकुम ख़बाला, इहे कीन घटाईंदा तव्हां सां शरारत करण में, यानी यहूद ऐं नसारा खे पंहिंजो दोस्त करे न वठो। ला तत्तख़िज़ू बितानतम मिन दूनिकुम, पाण खां सा ॿाहिरिनि क़ौमुनि खे पंहिंजो यार, पंहिंजो पगदार, पंहिंजो बग मठ यार करे न वठो, ईअं न सम्झो त हू तव्हां लाइ को चङाई रिथींदा हूंदा। या ला यालूनकुम ख़बाला वद्दू मा अनित्तुम, हू घुरनि था त तव्हां तकलीफ़ में हुजो। क़द बदतिल बग़दाउ मिन अफ़वाहिम, हुननि जे वात मञा जेके बुछड़ाई जूं ॻाल्हियूं आहिनि से त पधरियूं थियनि थियूं, पर जेके हुननि जे वमा तुख़फ़ी सुदूरहुम अकबर, पर हुनजे सीननि में जेको लिखियलु आहे सो त अञा ई वॾा राज़ आहिनि हुनजे, तव्हांजे ख़िलाफ़ु कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु के हिकिड़े असाबी सॻोरे चयो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, यहूदी आहे, उहो सुठो लिखियलु पढ़ियलु माण्हू आहे, हुनखे गवर्नरशिप ॾे, हुनखे नौकिरी ॾे तुंहिंजे हिन में हुकूमत मंझि। त हज़ूर हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो, हीअ आयत पढ़ी त अलाह ताला जो हुकुम न आहे त पाण खां सवाइ ॿारनि खे पंहिंजे हुन मंझि ख़ासि जेके मतिलबु त पोज़ीशन्स आहिनि उन मंझि अहिड़नि माण्हुनि खे अख़्तियार ॾिजे। हा अंतुम उलाए तुहिब्बूनहुम वला युहिब्बूनकुम, इहे उहे आहिनि जिन खे तव्हीं पसंदि था करियो, तव्हीं मोहबत करियो था, पर हू तव्हां सां मोहबत कोन था कनि, हू तव्हां सां नफ़रत कनि था। इस्लाम सां हुनजी नफ़रत आहे, दीन सां हुनजी नफ़रत आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ़्ज़ सां, नाले सां हुनखे नफ़रत आहे, क़ुर जे नाले सां हुनखे नफ़रत आहे, आख़िरत जे नाले सां हुनखे नफ़रत आहे, अलाह जे नाले सां हुनखे नफ़रत आहे, नफ़रत हुनजे दिलि में घिरियल आहे। पंहिंजो हा अंतुम उलाए तुहिब्बूनहुम, तव्हीं त हुननि खे पसंदि था करियो, भला माण्हू आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, वणनि था असांखे, पर हा अंतुम उलाए तुहिब्बूनहुम वला युहिब्बूनकुम, पर हू तव्हांखे पसंदि कोन था कनि, तव्हां सां मोहबत कोन था कनि। व तुमिनून बिल किताब कुल्ली, हालांकि तव्हां मञो था किताब समूरे खे, तौरात खे मञो था, इंजील खे मञो था, पर हू जेके आहिनि से तव्हां कोन था मञीनि, हू तव्हां सां मोहबत कोन था कनि। वला लक़ूकुम
कालू आमन्ना, जॾहिं तव्हां सां मुलाक़ात थिए थी उन्हनि जी त तव्हां सां मिलनि था, तव्हां चवनि था त असां ईमान आंदो आहे। वदा खलो अदू अलैकुमुल अनामिल, पर जॾहिं तव्हां खां परते वञनि था त पंहिंजूं आङुरियूं कटीनि था, चॿाड़ीनि था पंहिंजो वात सां, ॾंदनि सां आङुरियुनि खे चक था हणनि, मतिलबु पंहिंजे आङुरियुनि खे, हथनि खे, त ही कहिड़ा मुसीबत में फाथा आहियूं मुस्लमाननि जे। वदा खलो अदू अलैकुमुल अनाम, तव्हां ते तव्हांजा नाला वठी, तव्हांजे दीन ते, तव्हांजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, क़ुर ते वात में चक था हणनि पंहिंजो आङुरियुनि में। अलैकुमुल अनामिल मिनल गैज़, कावड़ खां, कावड़ एतिरी अथनि जो चक पाण ई पाण खे था हणनि। कुल ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ मूतू बि गैज़ कुम, भले मरो पंहिंजे गैज़ में, पंहिंजे कावड़ में। जेका कावड़ अथव इस्लाम जे ख़िलाफ़ु, जेका कावड़ अथव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु, जेका कावड़ अथव क़ुर जे ख़िलाफ़ु, जेका कावड़ अथव दीन जे ख़िलाफ़ु, जेका कावड़ अथव आख़िरत जे ख़िलाफ़ु, उन में मरो भले। मूतू बि गैज़ कुम, पंहिंजे कावड़ में मरो। मूतू बि गैज़ कुम इन्नल्लाह अलीमुन बिज़ाति सुदूर, बेशक अलाह ताला ॼाणे थो जेको माण्हुनि जे दिलनि जे सीननि मंझि आहे। इन तमससकुम हसनतुन तसऊहुम, जेकॾहिं तव्हांखे का चङाई पहुचे थी त हुननि खे ॻाल्हि ख़राबु लॻे थी, हुननि जे दिलि में सुठो न त तव्हांखे सां का चङाई थी आहे, पाक चङाई कई आहे, इन तमससकुम हसनतुन तसऊहुम, हुनखे ख़राबु थी लॻे ॻाल्हि। वइन तुसिबकुम सय्यतुन, तव्हां ते का बुछलाई थिए थी, तव्हां ते मुसीबत अचे थी, तव्हां ते का आफ़त अचे थी, त हू यफ़रहू बिहा, त हू ख़ुशि थियनि था त वाह जो इंसानु कमु थियो आहे, मुंहिंजो भलो थियो अथनि, कमु जो मुसीबत में पिया आहिनि, हीउ थियो आहे, हू थियो आहे। मुंहिंजो इन तमससकुम हसनतुन तसऊहुम वइन तुसिबकुम सय्यतुन यफ़रहू बिहा, फ़र्क़ु कनि था, अब उन में ख़ुशि थियनि था, अकड़जनि था। वइन तस्बिरू, ऐं जेकॾहिं तव्हीं हुन सब्र करियो, व तत्तक़ू, ऐं जेकॾहिं तक़वा परहेज़गारी करो, ला यदुर्रुकुम कैदुहुम, त हुननि जूं प्लैनिंग्स, हुन जूं साज़िशूं तव्हां ते खे को ज़रर पहुचाए नथियूं सघनि। ला यदुर्रुकुम कैदुहुम शैया इन्नल्लाह बिमा यअमलून मुहीत, अलाह ताला अहातो कयो आहे, घेरो करे रखियो आहे, जेकी हू कनि था अमल तव्हांजे ख़िलाफ़ु, उन्हनि खे अलाह ताला घेरे में रखियो आहे पंहिंजे। तव्हां ईअं न सम्झो त अलाह ताला गाफ़िल आहे इन ॻाल्हि खां, अलाह ताला खे ख़बर न आहे त तव्हां सां हू कहिड़ियूं साज़िशूं कनि था तव्हांजे ख़िलाफ़ु, तव्हांजे दीन जे ख़िलाफ़ु, तव्हांजे ईमान जे ख़िलाफ़ु, तव्हांजे क़ुर जे ख़िलाफ़ु, तव्हांजे नबी जे ख़िलाफ़ु, तव्हांजे इस्लाम जे ख़िलाफ़ु, तव्हांजे आख़िरत जे ख़िलाफ़ु, तव्हांजे क़ुर जे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं कनि था, उन्हनि जी सभिनी जी अलाह ताला खे ख़बर आहे चङी तरह। वैद क़दाओ, त हाणे हिते असां वक़फ़ो करियूं था इनशा अलाहुल आमीन। 120 आयतूं थी वञूं हलियूं। अल्लाहुम्मा अग़फिर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।